अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में असां हर भेरे ज़िले शहीद बेनज़ीराबाद या हुजे या डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद उन जे कंहिं न कंहिं इशूज़ ते असां पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हिन भेरे जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं ज़िले शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह हेडक्वार्टर आहे। नवाबशाह जो सभ खां वॾो ऐं क़दीमी क़ब्रिस्तान आहे हाजी नसीर क़ब्रिस्तान। उन में असीं मौजूदु आहियूं। हीउ प्रोग्राम कंदासीं हाजी नसीर क़ब्रिस्तान ते। पाण समाजी अॻुवान हुया ऐं चयो वञे थो त नवाबशाह जा पहिरियां चेयरमैन बि मुक़ररु थिया। इन हवाले सां उन जूं काफ़ी सारियूं ख़िदमतूं बि आहिनि। हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उन काफ़ी सारा जेके एकड़ ज़मीन जा वक़्फ़ करे छॾिया क़ब्रिस्तान जे हवाले सां, जीअं हितां जा नवाबशाह जा शहरी पंहिंजे वारसनि जूं जेके मयतूं आहिनि हिते दफ़नाइनि। उन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे उन क़ब्रिस्तान जी। हितां जे साञावंदनि खां बि वीचार वठंदासीं, समाजी अॻुवाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ज़िले इंतिज़ामिया सां बि कोशिशि कंदासीं त उन सां बि राब्तो करे क़ब्रिस्तान में जेके लाइट जो मसइलो हुजे या पाणी जो मसइलो हुजे। चयो वञे थो त हिन क़ब्रिस्तान में केतिरी तइदाद में, लखनि जी तइदाद में वणकारी बि आहे, पर हिन वक़्तु उहे काफ़ी सारा वण जेके आहिनि सुकी रहिया आहिनि। हितां जी जेके नलका जेके आहिनि उहे चोरी थी रहिया आहिनि, ख़राबु पियल आहिनि। का बि हिन क़ब्रिस्तान जी मालिकी नाहे। कोशिशि कंदासीं इन्हनि सभिनी धुरियुनि खां संदन वीचार मालूम कयूं। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हाजी नसीर क़ब्रिस्तान में। हीउ हाजी नसीर क़ब्रिस्तान नवाबशाह ऐं आसपास जो सभ खां पुराणो ऐं तमामु वॾो क़ब्रिस्तान आहे। हिन वक़्तु हिन क़ब्रिस्तान जी छा सूरत हाल आहे, इन हवाले सां असां सां गॾु समाजी अॻुवान आहिनि असलम नूरी साहब। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जंहिं नाले सां हाजी नसीर क़ब्रिस्तान आहे उन शख़्सियत जे बारे में बि असांजी नाज़रीन खे ॿुधाइनि। ऐं हीउ जेको क़ब्रिस्तान आहे जेको हींअर तक़रीबन फुल थी वियो आहे ऐं जेके ॿुधो वञे पियूं, जेके ख़बरूं असांखे मिलनि पियूं त इहो चयो पियो वञे त क़बर जे मथां क़बर आहे। त इन हवाले सां सॼी सूरत हाल साईं जिन खां मालूमात वठंदासीं। सबसे पहले तो आपका बहुत बहुत शुक्रिया कि आपने जो है कब्रिस्तान के हवाले से जो है वो पैकेज बनाया। मैं आपको इसकी तारीख बताता चलूँ कि ये जो कब्रिस्तान है हाजी नसीर के नाम से, ये कब्रिस्तान जो है वो बहुत कदीम कब्रिस्तानों में इसका शुमार होता है। 1905 में ये कब्रिस्तान जो है वो कायम हुआ। पाकिस्तान बनने से पहले का ये कब्रिस्तान है। इससे पहले ये हमारे अक्ब में पीछे ये छोटा सा कब्रिस्तान था, लेकिन जब पाकिस्तान 1947 में बना, 1947 से बनने के बाद इसके लिए जगह मख्तस की गई और 1955 में ये जो है कब्रिस्तान की मज़ीद जगह को जो है वो हासिल किया गया। ये प्रॉपर्टी थी नवाबशाह शहर के जो मालिक है नवाबशाह, ये प्रॉपर्टी दरअसल उनकी थी, उनकी मिल्कियत थी। लेकिन हाजी नसीर क्योंकि एक समाजी वर्कर थे, समाजी शख्सियत थे, उनके नाम से इस कब्रिस्तान को जो है वो कायम किया गया। हाजी नसीर की जो है खिदमत के हवाले से बताता चलूँ कि वो नवाबशाह शहर के पहले चेयरमैन है। नवाबशाह शहर के हाजी नसीर, जिन्होंने बल्दिया का कौंसलर का इलेक्शन लड़ने के बाद नवाबशाह शहर में जो पहला सेटअप यहाँ पर शुरू हुआ, तो पहले चेयरमैन जो है हाजी नसीर थे। और उनकी खिदमत किसी से ढकी छुपी नहीं है, बल्कि कोई शख्स उनके पास किसी काम से जाता था तो वो अगर बनियान में है या चप्पलें उनके पाँव में नहीं है, उसके बावजूद भी वो लोगों के साथ काम के लिए निकल जाते थे। और आप ये देखें कि अगर बारिशों का सिलसिला होता था तो बारिशों में अगर गटर भर जाया करते थे, उस गटर के पानी को भी वो खुद निकाला करते थे। इतनी ज़बरदस्त नवाबशाह शहर की अजीम शख्सियत थी, जिसके नाम से मुख्तलिफ़ स्कूल, मदरसे, डिस्पेंसरियाँ नवाबशाह के अंदर कायम है। नवाबशाह के शहरी अगर उनकी खिदमत को गिनाना चाहे तो ये नामुमकिन सी बात है। ये नवाबशाह शहर का ये कब्रिस्तान है। इस वक्त आप ये सूरत हाल देखें कि यहाँ पर कब्रों के ऊपर कब्रें बन चुकी हैं, लेकिन यहाँ पर जगह तंग है। ज़रूरत इस बात की है कि यहाँ पर कब्रिस्तान के लिए और मज़ीद गवर्नमेंट जो है वो जगह परचेज़ करे, ताकि यहाँ पर मज़ीद जगह परचेज़ करने के बाद बाकी लोग जो ज़िंदगी की बाजी हार जाते हैं, अल्लाह ताला को प्यारे हो जाते हैं, उनका भी सामान किया जाए। ऐसा ना हो कि ये कब्रों के अंदर एक एक कब्र में 10-10 मुर्दों को दफनाया जाए। हम ज़िले हुकूमत से ख़ास तौर पर मैं बल्दिया के चेयरमैन साहब से गुजारिश करूँगा कि यहाँ पर जगह को कोई ख़रीद कर यहाँ पर एक कोई फ़िक्स जगह की जाए, ताकि एक नया कब्रिस्तान आबाद किया जाए। और क्योंकि ये आप देखें कि गुंजान आबादी वाला ये इलाका इस वक्त कब्रों से भरा हुआ है। आप देखें कि कोई जगह आपको नज़र नहीं आएगी कि अगर किसी की डेथ हो जाती है तो आप ये देखें कि उसको दफनाने के लिए भी जगह नहीं है।
تو میں حاجی نصیر کو خراج تحسین پیش کرتا ہوں کہ انہوں نے اپنی جوانی اور اپنا بڑھاپا جو ہے عوام کی خدمت کے لیے جو ہے پیش وہ رہے اور عوام کی خدمت کرتے رہے۔ ایک واقعہ اور بھی بتاتا چلوں کہ یہاں پر پہلے آپریشن وغیرہ کا سلسلہ، جو لیڈیز پریگننٹ ہوتی تھی اس کا آپریشن کا سلسلہ نہیں ہوتا تھا، تو ایک سیرپ آتا تھا پیتھو، تو وہ پیتھو سیرپ اس عورت کو دے دیا کرتے تھے، تو اس سے جو ہے وہ بچہ نارمل ڈلیوری ہو جاتی تھی۔ تو یہ ان کی خدمات ہے نواب شاہ شہر کے لیے۔ اس کے علاوہ سماجی کام بے شمار انہوں نے نواب شاہ شہر میں کیے ہیں، مختلف تنظیموں کو سپورٹ کرتے رہے ہیں، اور نواب شاہ شہر کی ہر دل عزیز شخصیت اس وقت نواب شاہ شہر کے اندر جتنے بھی آپ شخصیات دیکھ لیں، اس میں سماجی شخصیات ہوں یا سیاسی شخصیات ہوں یا مذہبی شخصیات ہوں، لیکن سب سے زیادہ خدمت کرنے والا شخص حاجی نصیر تھا، جس کے نام سے یہ قبرستان بھی قائم ہے، حجن مریم اسکول بھی قائم ہے، اس کے علاوہ حاجی بشیر مڈل اسکول بھی قائم ہے، اس کے علاوہ جو ہے حجن مریم کے نام سے یہاں پر ایک ڈسپینسری بھی موجود ہے۔ خدمات ہے۔ یہ بتائیں اسلم صاحب ہماری ناظرین کو کہ جو حاجی نصیر ہے اس کے بعد کوئی ان کے اولاد میں سے کوئی وہ سماجی رہنما بنا ہے؟ اس کے بعد ان کے بیٹے جو ڈاکٹر بشیر رانا صاحب، وہ بھی اپنی خدمات اپنے والد کے نقش قدم پر چل کر انہوں نے بھی بے بہا جو ہے خدمات سر انجام دی ہے۔ حلال امر کے وہ ممبر رہے ہیں، روٹری کلب کے وہ ممبر رہے ہیں، بے بہا ان کی بھی قربانیاں ہیں، لیکن اللہ تعالیٰ کو وہ پیارے ہو گئے۔ اب ان کی اولاد میں ایسا کوئی بندہ نہیں ہے جو آگے جو ہے وہ خدمات کے حوالے سے اپنے آپ کو پیش کر سکے، لیکن اس وقت نواب شاہ شہر میں بہت سارے لوگ اس وقت ایسے ہیں جو اپنے طور پر سماجی خدمت کے حوالے سے پیش ہیں۔ اور اس کے علاوہ حاجی نصیر کے علاوہ بھی یہاں پر مختلف شخصیات میں شہید یعقوب قادری صاحب کا نام میں لیتا چلوں کہ بہت زیادہ ان کے نواب شاہ شہر کے لیے خدمات ہے۔ ڈاکٹر محمد عمر ڈائری صاحب کا نام لیتا چلوں، رحیم بخش جمالی صاحب کا نام لیتا چلوں، اس کے علاوہ جو ہے برسٹر جمیل صاحب کا میں آپ کو نام لیتا چلوں، اور بہت سارے لوگ اسی طریقے سے سابق چیئرمین بلدیہ نواب شاہ راؤ شیر زما صاحب کا میں نام آپ کو لیتا چلوں۔ یہ بتائیں کہ یہ جو بڑی راتیں آتی شب برات شب معراج، تو اس حوالے سے بڑی راتیں ہیں، لوگ شہری یہاں کے اپنے ورثہ پہ آتے ہیں پھول چڑھانے فاتحہ خوانی کے حوالے سے، تو یہاں پہ چراگاہ یا ضلع انتظامیہ کی طرف سے کوئی خدمات ہوتی ہے؟ یہاں پر بلدیہ کی طرف سے جو ہے وہ قبرستان میں اچھا انتظام کیا جاتا ہے، لائٹ یہاں پر لگائی جاتی ہے، لیکن میں بلدیہ کے چیئرمین اور ضلع انتظامیہ سے گزارش کروں گا کہ صرف شب قدر اور شب برات کو جو ہے وہ لائٹنگ کا انتظام ہوتا ہے، لیکن اگر کوئی میت ہو جاتی ہے رات کے کسی پہرائے میں تو یہاں پر بالکل اندھیرا ہوتا ہے، یہاں پر لائٹ نہیں ہے، یہاں پر ضرورت اس بات کی ہے اس قبرستان کو روشن کیا جائے، یہاں پر لائٹنگ جو ہے وہ لگائی جائے۔ نل بھی خراب ہیں بالکل یہ نل لگائے گئے تھے، لیکن یہاں پر جو ہے وہ جو نشہ آور لوگ ہیں یہاں پر وہ رات کی تاریکی میں یا کسی ایسے وقت میں یہ نل کے چوکیدار اس وقت موجود نہیں ہے، لیکن قبر جو گورکن ہے وہ یہاں پر موجود ہے۔ تو بلدیہ کو چاہیے، بلدیہ کے چیئرمین صاحب کو یا ڈپٹی کمشنر صاحب کو، کہ یہاں پر کوئی چوکیداری نظام بھی جو ہے وہ رکھا جائے۔ دوسری بات آپ کو یہ میں بتاتا چلوں کہ یہاں پر آپ دیکھیں کہ روڈ رستے نہیں ہیں، یہاں پر بالکل تنگ رستے ہیں، اور آپ دیکھیں کہ یہاں پر چلنا بھی دشوار ہے۔ بارش ہوتی ہے تو یہ دلدل ہو جاتا ہے یہاں پر روڈ نہ ہونے کی وجہ سے، اور دوسری بات یہ کہ چوکیدار نہ ہونے کی وجہ سے آپ یہ دیکھیں کہ یہاں پر کتے جو ہے قبروں کو جو ہے وہ چیر پھاڑ کرتے ہیں اور کوشش کرتے ہیں کہ مردوں کو جہاں پر جو ہے وہ قبروں سے نکال کر ان کو چیر پھاڑ کی جائے۔ تو یہاں پر چوکیداری اگر نظام ہوگا تو قبروں کی بے حرمتی بھی نہیں ہوگی، اور یہاں پر اگر روڈ قائم ہوگا، جب بارشیں ہوتی ہیں تو یہ دلدل نہیں بن سکے گا، کیونکہ جب روڈ بنے گا تو لوگ روڈ پہ چلنا پھرنا جو ہے زیادہ اپنے آپ کو آسان محسوس کریں گے۔ ناظرین تاں کے ॾेखारींदासीं हाजी नसीर क़ब्रिस्तान में तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हीअ जेके क़बरूं आहिनि तक़रीबन जेकी गुंजाइश आहे ज़मीन जी उहा मुकमल थी चुकी आहे, पूरी थी चुकी आहे, ऐं क़बर जे मथां क़बर आहे। जीअं त तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदा त क़बर जे मथां क़बर आहे, ऐं काफ़ी सारा ही वणकारी जे हवाले सां चयो वञे थो त हीअ सॼी नवाबशाह ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो सभ खां वॾो क़ब्रिस्तान आहे, छो त काफ़ी सारी तइदाद में हिन में वण आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया जी चइजे या हितां जे शहरी पाण ज़िम्मेवार आहिनि, छाकाणि त उन्हनि जा वारिस हिते दफ़न थियल आहिनि, ऐं पोइ बि जेकी वणकारी आहे जेकी सालनि खां
जेके हिते वण आहिनि जंहिंजे करे ही मशहूरु क़ब्रिस्तान आहे, उहे वण सुकी रहिया आहिनि, हितां जा जेके नलका आहिनि उहे चोरी थी रहिया आहिनि ऐं नलका जेके ख़राबु थियल आहिनि ऐं ज़मीन बि तव्हां ॾिसंदो त फुल थी चुकी आहे तक़रीबन। ऐं वसवारनि खे घुरिजे, जेके मुखियर हज़रात आहिनि जेके असांजो प्रोग्राम ई ॾिसनि पिया, उन्हनि खे असां इहो ई गुज़ारिश कंदासीं त ज़मीन क़ब्रिस्तान जे लाइ जीअं हाजी नसीर पंहिंजूं ख़िदमतूं ॾिनियूं, त कोशिशि कयो त तव्हां बि क़ब्रिस्तान जे लाइ ज़मीन ॾियो, छाकाणि त हिन वक़्तु हाजी नसीर क़ब्रिस्तान ऐं जेके शहर जा ॿिया क़ब्रिस्तान आहिनि तक़रीबन फुल थी चुका आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु हलूं था ॿिए तरफ़ जिथे समाजी अॻवान आहिनि, उन्हनि खां असां वीचार मालूम कंदासीं। नाज़रीन, हाजी नसीर क़ब्रिस्तान में मौजूदु आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु गोरखो जेको क़बर खोटींदा आहिनि उहो मौजूदु आहे, उनखां मालूमात वठंदासीं जेकी क़ब्रुनि जे हवाले सां, क़ब्रिस्तान जे हवाले सां, त हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे। अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम अस्सलाम। भाईजान, क्या समझ रहे हैं ये जो कब्रें हैं जहाँ पर है जगह कोई मैयत आती है उसके लिए आसानी होती है या नहीं, सब मैयत तो आती है पर उसके लिए बड़ी मुश्किलात होती है, बड़ी मुश्किलात आती है। कब्रों के ऊपर से ले जाना पड़ता है रात के औकात के अंदर जो है वो लाइट होती नहीं है उसके अंदर, तो फिर लोग अपनी मदद आपके तहत जो है वो लाइट का बंदोबस्त करते हैं, फिर वो तकफीन करके वो चले जाते हैं। पर रास्ते या रोड वगैरह जो है वो कब्रिस्तान के अंदर अवेलेबल नहीं है और परेशानी बहुत है। कब्रिस्तान में, पूरे कब्रिस्तान के अंदर जंगल का आलम लगा हुआ है और गेट वेट भी नहीं है, ना ही कोई चौकीदार है, ना ही कोई इसका माली है। पीछे से आप चले जाएं तो पीछे से पली तरफ को दीवार है, वो सारी की सारी गिरी पड़ी है, टूटी पड़ी है। उसका भी जो है वो आधे में रस्सी सी करी थी, उसके बाद वो भी आधे सीसी तक ही महदूद रह गई थी। उसके बाद भी जो है उसका कोई पुरसे हाल नहीं है उसका भी। अच्छा, ये नल भी नहीं है पानी के? हाँ, ये नल जो है ये कोई अपनी मदद आपके तहत लगा के जाता है, वो लगा के तो चले जाते हैं, पर उसको संभाल वाला वो कोई भी नहीं होता है। तो इस वजह से वो चलते चलते ख़राब हो जाते हैं। ज़िला इंतज़ामिया की तरफ से नहीं मिलते? ज़िला इंतज़ामिया की नज़र से कोई भी जब शब कदर की जब रात होती है तो उस टाइम पे कब्रिस्तान के अंदर लाइट लगा के चले जाते हैं। वो अगले दिन ही, वो किराए की होती है, वो अगले दिन ही उतार के वो चले जाते हैं। हाँ, हाजी नसीर कब्रिस्तान सबसे बड़ा कब्रिस्तान? हाँ, सबसे बड़ा कब्रिस्तान है ये एशिया का। अभी फुल है? अभी ये फुल है ये। अच्छा, जी। जगह कोई जगह सर इस होती है, थोड़ी बहुत जगह होती है, पल्ली दूर होता है तो वो बोलता है कि ये मेरी वालदा की कब्र है तो इसी के साथ मेरी वालिद की भी कब्र बन जाए। अच्छा, जी सर। तो फिर वो खुदाई करते होंगे तो वो दूसरे नीचे बाड़ी निकलती होगी? नहीं, वो बाड़ी वाड़ी नहीं निकलती है, बाकी वो छले वले पाते हैं तो उसको तोड़ देते हैं हम। अच्छा, जी सर। क्या समझते हैं, ज़मीन मिलनी चाहिए कब्रिस्तान के लिए? कब्रिस्तान के लिए तो सर ज़मीन मिलनी चाहिए, इतनी बड़ी आबादी है तो ज़मीन तो लाजमी होना चाहिए। कोई ऐसा कोई मुख्तस कब्रिस्तान हो जो उसके लिए ज़मीन अवेलेबल होनी चाहिए। जी सर। कितनी कब्रें होगी इसमें तकरीबन? सर कब्रों की तो तादाद ही नहीं है सर, बहुत कब्रें हैं सर। कई कब्रें खुद जाती है, कई बन जाती हैं, कोई खुद जाती है, कई बन जाती है। जी सर। सिस्टम चल रहा है? हाँ, ऐसे दुनियादारी का सिस्टम ऐसे ही चल रहा है। अच्छा, जो पुरानी कब्रें हैं जिसके वारिस नहीं आ रहे वो ऐसे ही हाँ, वो ऐसे ही ख़त्म हो जाती है। बारिश आती है वैसे ही ख़त्म हो जाती है, बैठ जाती है कब्रें, बारिश आती है तो वो ख़त्म हो जाती है सर, उसके ऊपर नहीं? उसके ऊपर नहीं बनती है। अच्छा, जी सर। कितने पैसे लेते हैं आप? जी, कब मजदूरी लेते हैं सर हम तो 1500-2000 रुपये बस। जी सर। तो अभी लॉकडाउन में क्या है सूरत हाल? लॉकडाउन में तो सर बड़ी बुरी हालत थी। अच्छा, जी सर। रोजगार बंद है? रोज़गार बंद लगा पड़ा था बिल्कुल ही। बस वो अपनी मजदूरी के तहत ये समझ लो कि इधर काम करे, गवर्नमेंट की तरफ से ना मुश्किल कम। लॉकडाउन से पहले कितने मयतें आती थी? लॉकडाउन से पहले जो कभी दो भी आती थी, कभी 3 भी आती थी, कभी 4 भी आती थी। खुद बनाने वाले भी मसलन के आते थे, पर लॉकडाउन के बाद जो सिस्टम थोड़ा सा कम हो गया था। अच्छा, जी। बिल्कुल कम है? हाँ, बिल्कुल कम थी मैयतें। अच्छा, ये कोरोना के तो नहीं आई इधर? नहीं, कोरोना की तो सर इधर कोई भी नहीं आई थी। जगह 2 मैयतें आई थी तो वो कमिश्नर साहब और डीएसपी मुबीन परियाल साहब जो थे वो खुद अपने साथ थे। वो इधर पूरी पुलिस की मसलन के पूरी काबीना जो थी वो साथ थी इधर। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु सीनियर सहाफ़ी हबीबुल्ला अबड़ो साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेको ही हाजी नसीर क़ब्रिस्तान आहे, इन हवाले सां असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि। ऐं हीउ जेको नवाबशाह जो सभ खां वॾो क़ब्रिस्तान आहे, काफ़ी ॿिया बि क़ब्रिस्तान आहिनि, जीअं ताज कॉलोनी में क़ब्रिस्तान आहे, गरीबाबाद वारो क़ब्रिस्तान आहे, अली शाह वारो क़ब्रिस्तान आहे, मोनी बाज़ार में मेमण क़ब्रिस्तान आहे, ॿिया बि सारा क़ब्रिस्तान आहिनि, पर सभ खां वॾो नवाबशाह जो हाजी नसीर क़ब्रिस्तान, उन हवाले सां असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि। जी, इम्तियाज़ शहर में कमो बेश 11 कब्रिस्तान है, लेकिन हाजी नसीर कब्रिस्तान जो है शहर का कदीमी कब्रिस्तान है। 1940 से जो है सैयद नवाब शाह ने ज़मीन जो है हाजी नसीर के ज़रिए वक्फ़ की थी
اور وہ سماجی رہنما تھے. اس کے بعد سے یہ جو ہے نا تسلسل رہا ہے, شہریوں کی اموات ہوتی رہیں اور وہ ادھر تدفین کے لیے آتے رہے. آج کم و بیش جو ہے 80 سال ہونے کو ہیں اس قبرستان کو, اور یہ ایشیا کا جو ہے سب سے گھنا قبرستان بھی ہے. سرسبز و شاداب تھا, ایریگیشن کا ادھر پانی بہتا تھا, ادھر نالے تھے اور اس سے مطلب جو ہے ان درختوں کو پانی ملتا تھا. لیکن آج اس قبرستان کی صورتحال آپ دیکھ سکتے ہیں کہ درخت جا بجا سوکھے نظر آ رہے ہیں. ضلع انتظامیہ نے توجہ بالکل چھوڑ دی ہے اس کے اندر. ایریگیشن محکمے کی جانب سے جو ادھر پہ پہلے مالی تعینات تھے, اسٹاف تعینات تھا, وہ بھی بند کر دیا گیا ہے. گزشتہ 10-12 سال سے اس قبرستان کی حالت جو ہے ابتر ہوتی جا رہی ہے. متعدد احتجاج کیے گئے. اس قبرستان کی حالت یہ ہے کہ یہاں پہ تدفین کے لیے جگہ بھی کم پڑ چکی ہے. 40 سے 50 ایکڑ زمین جو ہے ادھر پہ جو وقف کی تھی, اب اس سائڈ پہ چاروں طرف سے جو ہے گنجان آبادی نے اس کو گھیر لیا ہے. پہلے یہ شہر کے ایک کارنر پر تھا, پر اب اس کے بالمقابل جو ہے سبزی مارکیٹ ہے. اور ظلم و ستم یہ ہوا ہے کہ سبزی مارکیٹ لاک ڈاؤن کے دوران کرونا وائرس کی وجہ سے SOPs کی پابندی کے تحت اس کے گیٹ بند کر دیے گئے, جس کی وجہ سے ٹریفک کا ازدحام جو ہے سبزی مارکیٹ کے اپوزٹ جو ہے ایک گیٹ لگتا ہے حاجی نصیر قبرستان کا, وہاں سے متبادل راستہ اختیار کیا گیا. ضلع انتظامیہ کو میڈیا نے 12 آگاہ کیا کہ ادھر پہ قبروں کی بے حرمتی ہو رہی ہے اور ادھر پہ جو بے زباں لوگ یہاں پہ ابدی نیند سو رہے ہیں ان کی احتجاج کرنے والا کوئی نہیں ہے. ضلع انتظامیہ اس کو فوکس کرے. ضلع انتظامیہ نے کوئی توجہ نہ دی. آج صورتحال یہ کہ 3 مہینے بعد بھی سبزی مارکیٹ صبح کھلتی ہے اور ٹریفک کے لیے قبرستان سے آمد و رفت کا سلسلہ جاری ہے. جی یہ آگے لاسٹ گیٹ ہے قبرستان کا, سبزی مارکیٹ کے بالمقابل گیٹ ہے. ادھر سے چنگچی اور گاڑیاں اور کوتا گاڑیاں رکشے جو ادھر انتظامیہ کر کے آتے ہیں. ضلع ضلع انتظامیہ نے اب تک کوئی عمل اقدامات نہیں اٹھائے. اچھا, کیا سمجھتے ہیں حاجی نصیر کی خدمات ماشاءاللہ بہت ایک سماجی رہنما تھا, تو اس حوالے سے ہمارے ناظرین کو یہ بھی بتائیں کہ اس کے علاوہ جو قبرستان کے علاوہ اور کون کون سی مطلب خدمات تھی؟ حاجی نصیر سماجی اعتبار سے انہوں کی شہر میں کافی خدمات ہیں. ایک یہ اہم خدمات جو مین خدمات تھی وہ اللہ رب العزت نے ان سے لی اور ان کے نام سے جو ہے اس قبرستان کو منسوب بھی کر دیا گیا ہے. اس کی جب میں آپ کو بتاؤں کہ محترمہ فریال ٹال پر صاحبہ 2004 میں جب ادھر ایز اے ضلعی ناظمہ ادھر پہ انہوں نے اپنی سیاسی زندگی کا آغاز کیا تھا اور ادھر سے وہ منتخب ہوئیں اور شہریوں کی ضلعی ناظمہ بنی, تو انہوں نے اس شہر کا اس قبرستان کا دورہ کیا اور شہر کی آبادی کو دیکھتے ہوئے انہوں نے اس وقت انتظامیہ کو احکامات دیے تھے کہ شہر سے منسلک آگے جو ہے ایک چوک ہے, اس سے آگے زمین جو ہے نا وہ انہوں نے دیکھی تھی اور وہ 50 سے 100 ایکڑ زمین انہوں نے کہا تھا عیدگاہ کے لیے اور قبرستان کے لیے وہ خریدی جائے. تاہم ان کے ہدایت کے باوجود جو ہے ضلع انتظامیہ آج تک نہ اس قبرستان کی توسیع میں کوئی دلچسپی رکھتی ہے اور نہ ہی توسیع دکھائی دی ہے. محترمہ فریال ٹال پر کے وہ احکامات جو ہے آج تک جو ہے نا شہریوں کو عملی صورت میں سامنے نہیں آئے. کیا سمجھ رہے ہیں یہاں پر جو قبرستان ہے اس میں کون کون سے علاقے سے لوگ آتے ہیں اپنے ورثہ کو تدفین کے حوالے سے؟ دیکھیں یہ تو قبرستان ہے, ادھر پہ میں آپ کو بتاؤں کہ شہر کا ہر طبقہ جو ہے یہاں پہ اپنے مرحومین کی تدفین کے لیے آتا ہے. رات و دن ہو وہ یہاں پہ آتا ہے. ضلع انتظامیہ اور میونسپل انتظامیہ کی عدم توجہی کے سبب حالت زار یہ ہے اس قبرستان کی, راتوں کو لائٹ نہیں ہے. پہ سولر لائٹ سسٹم لگایا کیا تھا وہ ناکارہ ہو چکا ہے. لوگوں نے اپنی مدد آپ کے تحت ناظمی دور پہ ادھر پہ لائٹیں لگائیں دی. پول تو یہاں پہ ہیں, ان کی باقیات دکھائی دیتی ہے, تارے دکھائی دیتی ہیں, پر وہ پول روشنائی سے محروم کر دیے گئے, جس کی وجہ سے لوگ اپنے پیاروں کو اندھیروں میں آ کے ادھر پہ دفن کرنے پر مجبور ہوتے ہیں. بعض اوقات جو ہے قبروں کی میتوں کی بے حرمتی ہو جاتی ہے. بعض جنازے ادھر پہ گر چکے ہیں اور بارشوں میں اب صورتحال یہ ہے کہ گنجان آبادی ایریے میں آنے کے بعد جو ہے ادھر پہ پانی بھی جو ہے بارشوں کا آ جاتا ہے, جو نکاسی جس کی نہ ہونے سے جو ہے قبروں کی بے حرمتی ہوتی ہے. حکومت کو چاہیے, ضلع انتظامیہ کو چاہیے کہ ادھر پہ باقاعدہ فنڈ مقرر ہے, ادھر پہ مالی تعینات ہیں, ادھر کی صفائی ستھرائی کیوں نہیں ہوتی, ادھر پہ مطلب جو ہے لائٹنگ کا نظام کیوں نہیں ہے. اس کی جو ہے نا وہ جواب دہ ضلع انتظامیہ ہے, ضلعی افسران ہیں, ڈپٹی کمشنر صاحب ہیں. سب کا پہری تو میں تاں کے خراج تحسین پیش تو کیا امتیاز کیرو صاحب تاں کے بحثیت نمائندہ نواب شاہ دھرتی ٹی وی کے بھی جو انہوں مختلف وقتن تے تمام خاص کرے نواب شاہ میں جے مختلف ماغ مکان ہیں جے شخصیتوں ہیں
उन्हनि खे उजागर करण में तव्हांजो वॾो हिकिड़ो कमु थियल आहे, जंहिंखे मां तव्हांखे ख़राजी तहसीन पेश कयां थो। अॼु तव्हां नवाब शाह जे क़दीमी ऐं तमामु वॾे नसीर हाजी नसीर क़ब्रस्तान बाबति जेको आहे सो प्रोग्राम कयो पिया। सभ खां पहिरीं मां हाजी नसीर खे ख़राजी तहसीन पेश कयां थो, उनजे लाइ दुआगू आहियां त अलाह पाक उनखे जन्नत में जाइ ॾे। छाकाणि त अॼुकल्ह शहर जे हवाले सां चई हाजी नसीर क़ब्रस्तान ते ई पिया ॻाल्हि कयूं असां, त उहो बिल्कुलु शहर जे बिल्कुलु भरिसां आहे। अॼुकल्ह शहर जी प्रॉपर्टी जेका किरोड़े अरबे रुपयनि जी आहे, उनजो हिकिड़ो इंच माण्हू ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। पर अलाह पाक पंहिंजी हिन धरती ते अहिड़ा रहम दिल ऐं ख़ुदा तर्स इंसान पैदा कया, जिन मां हाजी नसीर बि जेको आहे हिकिड़ो हुयो, जिन इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखियो त नवाब शाह में एॾो वॾो क़ब्रस्तान कोन हो जिते जेको आहे सो कंहिं तदफ़ीन थी सघे, ऐं हुन नवाब शाह जे भरिसां तमामु ज़रख़े ज़मीन ऐं अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी जेको आहे हुन क़ब्रस्तान लाइ ॾिनी। न सिर्फ़ु हिन जेको आहे सो पंहिंजी दुनिया ठाही, जंहिंजो नालो अॼु बि रोशन आहे, पर हुन पंहिंजी आख़िरत बि जेको आहे सो ठाही ऐं हिकिड़ो वॾो सवाबु कमायो। हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे त हाजी नसीर जेको वॾो हिकिड़ो सोशल माण्हू हुयो, समाजी अॻुवाण हुयो असांजो नवाब शाह जो, ऐं अॼु बि हुनजो नालो जेको आहे सो गुंजे थो। त ॿिया जेके माण्हू जेके असांखे ॾिसनि वेठा ऐं जेको तव्हां प्रोग्राम कयो था, इन मां हू सबक़ु वठनि त अहिड़े क़िस्म जा जेके जीअं क़ब्रस्तान आहिनि, मुसाफ़िर खाना आहिनि, या सोशल हवाले सां ॿियूं कुझु अहिड़ियूं इमारतूं, पाणी जा हौज़, उन मां ई सबक़ु वठनि त हुननि जो नालो न सिर्फ़ु हींअर हिते रोशन रहंदो, पर आख़िरी दुनिया में बि रहंदो ऐं ता क़यामत रहंदो। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं रोटरी क्लब जा प्रेसिडेंट आहिनि ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा काज़ी मोहम्मद रशीद भट्टी साहिबु। उन खां असां मालूमात वठंदासीं जेकी अहम शख़्सियत हुई नवाब शाह जी, हाजी नसीर, जंहिं न सिर्फ़ु समाजी पंहिंजे हवाले सां कमु कया, पर हुन केतिरा ई एकड़ ज़मीन ॾिनी क़ब्रस्तान जे लाइ, ॿिया खोड़ सारा कमु कया। त इन हवाले सां हिन सॼी सूरत हाल खे साईं कीअं था ॾिसनि। साईं पाण बिल्डर एसोसिएशन जा सदर बि आहिनि, काफ़ी सारा साईं जी ख़िदमत आहे, त इन हवाले सां इन सूरत हाल खे कीअं था ॾिसनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी नसीर साहब राणा साहब जेको हिकु सियासी शख़्सियत हुआ, ऐं जेको आहे इन्हनि तमामु समाजी कमु कया, जेको स्कूल, हॉस्पिटल्स वग़ैरह कमु कया। इन जे अलावा इन्हनि हिकिड़ो जेको 20 एकड़ ते क़ब्रस्तान जेको आहे ॾिनो, उहो जेको आहे तमामु वॾो क़ब्रस्तान आहे नवाब शाह जे हवाले सां, ऐं उहो जेको आहे क़ब्रस्तान ॾिनो वेलफेयर इन जेको अॼु ताईं जेको आहे तमामु माना हींअर जेको हॉस्पिटल आहे, उहो जेको क़ब्रस्तान आहे, हींअर पोज़ीशन इहा आहे क़ब्रस्तान जी, तक़रीबन उहो सॼो भरिजी वियो आहे, उनमें जॻह न आहे बिल्कुलु बि। हींअर असां पब्लिक तमामु परेशान आहे। जेका नवाब शाह में ॿिया क़ब्रस्तान बि आहिनि, जेको हू बि तक़रीबन भरिजी विया आहिनि। जेका मोनी बाज़ार में आहे, ताज कॉलोनी में आहे, सकरन रोड ते आहे, जेका बि क़ब्रस्तान टोटल तक़रीबन इहा ई पोज़ीशन आहे। असां गवर्नमेंट सां, सिंध गवर्नमेंट सां इहो रिक्वेस्ट कयूं था, जेका असां महिरबानी करे इन खे क़ब्रस्तान लाइ को जॻह महिरबानी करे ॾियो, ऐं असां इंतिज़ामिया खे बि ऐं चेयरमैन मोहम्मद अज़ीम मुग़ल साहब खे बि रिक्वेस्ट कयूं था जेको असांखे ई क़ब्रस्तान लाइ को महिरबानी करे को जॻह असांखे कयो, ताकी बिल्कुलु गुंजाइश ख़तमु थी आहे ऐं तमामु महिरबानी थींदी। गांधी साहिबु असांखे इहो ॿुधायो, जीअं MNA अॻूणो सदर आसिफ़ अली ज़रदारी, इन नवाब शाह तक जान, मैडम अज़रा आहे, ख़ासि तौर ते मैडम फरियाल टालपुर MPA, त उहो लास्ट टाइम बि नवाब शाह में आई फ्लावर शो में, त उनखे तव्हां अपील कंदो त हिते, छाकाणि त हू नाज़मा बि रही चुकी आहे नवाब शाह में, त हू अचे ऐं पंहिंजे शहरनि जे लाइ जेको हींअर जेको अहम मसइलो बणिजी चुकियो आहे, छाकाणि त मयतूं जेके आहिनि क़बर जे मथां क़बर आहे। हाजी नसीर क़ब्रस्तान 20 एकड़नि वारो क़ब्रस्तान तमामु फुल थी चुको आहे, त उन हवाले सां को या केरु मुखियर हज़रात अचे, को ज़मीन ॾे क़बर जे लाइ, क़ब्रस्तान जे लाइ। असां इन जे लाइ असांजी भेण अदी फरियाल साहिबा खे बि असां दरख़्वास्त कयूं था कि इहा महिरबानी करे इन जॻह जे लाइ को महिरबानी करे। सफ़ा बिल्कुलु शहर में जॻह ख़तमु थी वई आहे, पब्लिक परेशान आहिनि, ऐं जेको आहे महिरबानी थींदी। इन जे लाइ हर माण्हू परेशान आहे। छा था सम्झो हीउ जेको क़ब्रस्तान आहे, इहे इन वणकारी जे हवाले सां काफ़ी मशहूरु क़ब्रस्तान आहे, पूरे चवनि था एशिया जो सभ खां वॾो, ऐं हिन में जेको बाग़ वारे हिसाब सां काफ़ी सारी वणकारी आहे, त उन्हनि जे लाइ तव्हां छा था चओ त ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त इन जी मालिकी कनि। हा बिल्कुलु, तमामु वॾो क़ब्रस्तान आहे शहीद बेनज़ीराबाद जे हिसाब सां। 20 एकड़ जो क़ब्रस्तान आहे जेको तमामु भरिजी वियो आहे। हींअर दरख़्त वग़ैरह बि तमामु घणा थी विया आहिनि, ऐं इन जे लाइ बिल्कुलु मालिकी करे
असां रिक्वेस्ट कयूं था शहरी सत्ता सां बि ऐं जेको आहे महिरबानी करे इन में जेको बि थी सघे असां सां ताउन करे। नाज़रीन, हाजी नसीर कब्रिस्तान ई गेट सां जीअं असां अॻिते ईंदासीं त पहिरियां ई जेके क़बरूं आहिनि उहे तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त ही उन नेक मर्द जी क़बर आहे, हाजी नसीरुद्दीन औलद अब्दुल रज़ाक। हाजी नसीर समाजी अॻवान हुया शहर नवाबशाह जा, चयो वञे पियो त नवाबशाह जा पहिरियां चेयरमैन बि हुया। जंहिं ही जेको क़ब्रिस्तान आहे तव्हां ॾिसंदो, तव्हांखे कैमरामैन एॾे ॾेखारींदा त जीअं ही क़ब्रिस्तान न बल्कि हिकु बाग़ीचो ईअं नज़र ईंदो तव्हांखे, छाकाणि त हिन में केतिरी तइदाद में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण लॻल आहिनि ऐं ईअं परे खां महसूसु थींदो आहे त ही को क़ब्रिस्तान न पर बाग़ आहे। अहिड़े ई हवाले सां तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदा ही जेकी क़बर आहे मरहूम डॉक्टर बशीरुद्दीन वलद हाजी नसीरुद्दीन उन जा फ़र्ज़ंद आहिनि, उन नेक मर्द जा। ही बि मरहूम आहिनि। हिन जी क़बर आहे, हीअ जेकी सेकेंड क़बर आहे तव्हांखे ॾेखारींदा शफ़ी मोहम्मद राना वलद हाजी नसीर क़ब्रिस्तान, ही ॿिया फ़र्ज़ंद आहिनि हिननि जा। ऐं अहिड़े हवाले सां हिननि जी जेके ख़िदमतूं आहिनि उहे जेके आहिनि काफ़ी सारी तइदाद में हीअ जेकी ज़मीन क़ब्रिस्तान जे लाइ वक़्फ़ु कई ऐं नवाबशाह शहरनि जे लाइ जेके तक़रीबन हर इलाइक़े जा शहरी पंहिंजे पंहिंजे इलाइक़े मां जेके हुननि जूं जेके वारिस आहिनि जेके तदफ़ीन जे हवाले सां हिन क़ब्रिस्तान जो रुख़ कंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीअ क़ब्रिस्तान हिन वक़्तु तक़रीबन फुल थी चुको आहे ऐं का बि गुंजाइश न आहे। ज़िले इंतिज़ामिया मुखियर हज़रातनि खां इहा ई गुज़ारिश आहे त बराए महिरबानी क़ब्रिस्तान जे हवाले सां ज़मीन जे हवाले सां को सोचियो वञे।